हिक शख्स जे पुट जो इंतकाल थी वियो। काफ़ी उनखे सदमो थियो। थोड़े अरसे में उनजो ॿिए पुट जो बि इंतकाल थी वियो। हाणे उनजी ज़िंदगी ॼण वीरान थी वई, उजड़ी वई। न क़ल्बी तौर ते सेट थी पिए सघियो, न ज़हनी तौर ते सेट थी पिए सघियो ऐं दवाउनि जो साइड इफेक्ट अलॻि पियो अचे। हाणे उहो परेशान हुयो। हिकिड़े ॾींहुं उनजो पुटु वेठो हुयो, हिकिड़ो ॿियो बि नंढो पुटु हुयो उनजो, उहो वेठे ज़िद करण लॻो, बाबा मूंखे ॿेड़ी ठाहे ॾे वग़ैरह वग़ैरह। तक़रीबन 2-4 कलाक लॻा। ॿेड़ी त उन ठाहे छॾी। ॿेड़ी ठाहिण खां पोइ ओचितो उनखे यादि आयो काफ़ी सालनि खां पोइ 4 कलाक अहिड़ा हुया जंहिंमें मूंखे के ख़यालात न आया ऐं मां तमामु पुरसुकून गुज़ारिया। सेकंड टाइम उन ख़्यालु कयो त इन जो मतिलबु इहो त मसरूफ़ियत मूंखे इन प्रॉब्लम खां रोकियो। हाणे उन छा कयो, किचन वियो ऐं बुर्ची खाने में उन लिस्ट ॾिठी त कंहिं कंहिं शइ जी ज़रूरत आहे। ड्राइंग रूम में वियो त कहिड़ो कहिड़ो कमु कराइणो आहे। पंहिंजे घर जी छित ते कमरनि में हाणे उन लिस्ट तयारु कई। मुंहिंजे घर में कहिड़ो कहिड़ो कमु रहिजी वियल आहे, कहिड़ो कहिड़ो कमु मेंटेनेंस जो रुकियल आहे। ऑलमोस्ट 242 शयुनि जी लिस्ट तयारु कई जेके पेंडिंग में हुया, नंढा वॾा कमु रहियल हुआ ऐं उहो उन 242 कमनि में मसरूफ़ थी वियो ऐं हिन जी इन मसरूफ़ियत उनखे टेंशन मां कढी उन जी तबियत खे बहितर करे छॾियो। जेकॾहिं का अहिड़ी मसरूफ़ियत मिली वञे न ऐं उन में बि का दिलचस्पी हिन जी शामिल हुजे त मुंहिंजे ख़्याल में बेस्ट काउंसलिंग हूंदी। इन मसरूफ़ियात में बि इबादत खे अहमियत में रखो, ग़रीबनि जी मदद खे रखो, पाड़ेसिरियुनि जी मदद रखो, माउ पीउ जी ख़िदमत खे रखो, पंहिंजे लाइ कमु पैदा करे रखो, माण्हुनि जे ॾुख खे दूर करण में लॻी वञो। अल्लाह पाक तव्हांजा ॾुख दूर फरमाईंदो। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।